ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद JUI तालका ठुल्लपारा तालके अमीर डॉक्टर खलील अमन खोसो जी मीज़बानी में आलीशान जलसो शाह लतीफ़ शादीहाल रियाज़ जो ठुल्ल में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें जा मेहमान ख़ास JUI सिंध जे सूबाई जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद मोहम्मद सुमरो, एज़ाज़ी मेहमान मौलाना सलीमुल्लाह सिंधी, मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपुटो, डॉक्टर AG अंसारी, अब्दुल मनान हालिजवी, सैयद शाह मोहम्मद शाह, मीर शफीक खान खोसो ऐं ॿियनि खे पिंडाल में आयल तमाम मेहमाननि मथां गुल निशावर करे शानदार इस्तक़बाल कियो। तालका अमीर डॉक्टर AG डॉक्टर खलील अहमद खोसो, जनरल सेक्रेटरी मौलवी अब्दुल मालिक गंजो, कारी इनायतुल्लाह महर ऐं मौलवी अब्दुल वहीद बिरोही ऐं ॿियनि उहिदेदारनि आयल मेहमाननि खे सिंध जी सकाफ़त टोपी ऐं अजरक पाराए आदरबा कयो ऐं जलसे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि JUI जे कारकुननि समेत शहर वॾे अंग में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे मौलाना राशिद मोहम्मद सुमरो चयो त सिंधु दरिया ते गैर क़ानूनी कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल कोन्हे। सिंध जो पाणी चोराइण जी साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। हुन चयो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल ॻणिती चुकी आहे, जंहिं सबबि सिंधी माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि ऐं हुन बदअमनी ऐं जो ज़िम्मेवार पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे। हुन वधीक चयो त पीपुल्स पार्टी सरकार अवाम खे मानी खसण बैदि पाणी बि खसे रहियो आहे, पर इन साज़िश खे कामयाब करणु न ॾींदासीं। हुन वधीक चयो त असां अर्ज़ु आहे त सदर आसिफ ज़रदारी जे सही थियल आहे, तंहिं करे पीपुल्स पार्टी उन जी वज़ाहत करे। हुन चयो त पंजाब जी ज़मीन आबाद करण जे लाइ सिंधु दरिया मां 6 कैनाल करण सां सिंध सूबे में लखें एकड़ ज़मीन बंजर थी वेंदी, पर असां कंहिं बि सूरत में कैनाल करणु न ॾींदासूं। हुन चयो त इलेक्शन में पीपुल्स पार्टी दादू जे ज़रिए असांजो मैंडेट चुरायो आहे। हुन चयो त ठुल्ह जो अवाम असांजे JUI उम्मीदवारनि जी मीर शाहज़ैन खान बिचाराणी, मीर शफीक खान खोसो खे भारी अक्सरियत सां कामयाब करायो आहे। ठुल्ह जे अवाम जो शुक्रियो अदा कयां थो। जलसे खे डॉक्टर AG अंसारी, डॉक्टर खलील अहमद खोसो, मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपुटो, सलीम सिंधी, मौलाना सलीमुल्लाह बिरोही, मौलाना अब्दुल मालिक गंजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।